नाज़िन सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल जांच कमेटी मकानी इदारनि जे 99 यूसी सेक्रेटरियुनि जी भर्ती खे जाली करार ॾेई छॾियो। कमेटी सेक्रेटरियुनि खे नौकरियुनि मां फ़ारिग़ करण जी सिफ़ारिश कई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा अपडेट साईं? जी मां तव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत मकानी इदारनि जे 99 यूसी सेक्रेटरियुनि जी भर्ती खे जाली करार ॾींदे नौकरियुनि मां फ़ारिग़ करण जी सिफ़ारिश कई आहे। यूसी सेक्रेटरियुनि जी जांच लाइ जुड़ियल जांच कमेटी जे चेयरमैन तारिक ॿुखियो 99 यूसी काउंसिल जे सेक्रेटरियुनि खे जाली करार ॾेई छॾियो आहे। जांच कमेटी मकानी इदारनि जे सेक्रेटरियुनि खे 99 यूसी सेक्रेटरियुनि खे नौकरियुनि मां फ़ारिग़ करण जी सिफ़ारिश करे छॾी आहे। वाज़े रहे त मकानी इदारनि जे सेक्रेटरियुनि 2012 खां पोइ जेके बि भर्ती थियल आहिनि यूसी सेक्रेटरीज़ भर्ती जे लाइ जांच कमेटी जोड़ी हुई, जंहिं जांच कमेटी 99 यूसीज़ खे जाली करार ॾेई छॾियो आहे। जिन में मां तव्हांखे ॿुधायां जेके जाली करार ॾिना विया आहिनि उन्हनि में 99 यूसी सेक्रेटरीज़ आहिनि, जिन में तव्हांखे मां केतिरनि जा नाला ॿुधाए सघां थो त माशूक अली आहे, गुलाम सिद्दीक़ आहे, गौस बख्श जमाली आहे, ज़हूर अहमद आहे, ज़हीर अहमद आहे, फरमान अली कलोड़ो आहे, राजा अली आहे, परवेज़ अहमद आहे। इन समेत 99 यूसी सेक्रेटरीज़ आहिनि। इन्हनि खे चयो वियो हो त तव्हां कॾहिं भर्ती थियो, कॾहिं इंटरव्यू ॾिनो, उन जा टोटल जेके प्रोफार्मा आहिनि ऐं टोटल जेको तव्हांजो पंहिंजो फाइल आहे उहो खणी अचो। जेके 99 ही सेक्रेटरी आहिनि इहे पंहिंजा कागज़ खणी अचण में नाकाम विया आहिनि ऐं को बि हिन वटि कागज़ कोन्हे को, जंहिंजे करे जेको आहे त जांच कमेटी 99 यूनियन काउंसिल जे सेक्रेटरियुनि खे जाली करार ॾेई छॾियो आहे ऐं सेक्रेटरी मकानी इदारनि वारे खे सिफ़ारिश कई आहे त फौरी तौर हिननि खे फ़ारिग़ कयो वञे। जी गुलशन, अवां जी महिरबानी।